अस्सलाम वालेकुम नाज़रीन, ग्लोबल राउंड अप सां गॾु मां आहियां तव्हांजी मेज़बान साइमा वाहब। नाज़रीन, अॼोके प्रोग्राम में मजमूई तौर ते ॻाल्हाईंदासीं डेमोक्रेटिक नेशनल कन्वेंशन जे बारे में। नाज़रीन, अमरीकी रियासत पेंसिल्वेनिया जे शहर फिलाडेल्फिया में डेमोक्रेटिक कौमी कन्वेंशन कोठा वियो, जंहिंमें मजमूई तौर ते जेका सदारती उम्मीदवार जी नामज़दगी जे हवाले सां हिकिड़ो वॾो इज्तिमा थियो। नाज़रीन, तव्हांखे ॿुधायूं पिया इन तारीख़ साज़ लम्हे में जेके फ़ैसिला कया विया, जंहिं अॻुवाननि उन में स्पीचिस कयूं ऐं उन्हनि स्पीचिस में उन्हनि जो छा चवणो, गॾोगॾु डेलीगेट्स जी जेका हिकिड़ी वोटिंग जो जेको हिकिड़ो तारीख़ साज़ हिकिड़ो जेको अमल आहे उहो कीअं थियो, मजमूई तौर ते डेमोक्रेटिक कन्वेंशन में कहिड़ियूं सरगर्मियूं रहियूं ऐं कहिड़ो उम्मीदवार नॉमिनेट थियो। यकीनन तव्हां इशारो सम्झी विया हूंदा त मुंहिंजो इशारो हिलरी क्लिंटन आहे। यकीनन नाज़रीन, जीअं असां पंहिंजे पूरे प्रोग्राम में हिकिड़ी सीरीज़ तहत असां इहा ॻाल्हि कंदा आया आहियूं त मुख़्तलिफ़ वक़्तनि ते हिलरी क्लिंटन कहिड़ी तरह जेको आहे उहो बर्नी सैंडर्स के मुक़ाबले में हाराईंदी आई आहे ऐं अॼु जॾहिं डेमोक्रेटिक कन्वेंशन थियो आहे उन में हिलरी क्लिंटन जेको आहे डेलीगेट्स जी घुर्बल तादाद हासिल करे वरिती आहे, जंहिंखां पोइ बर्नी सैंडर्स जेको आहे उहो उन बि हिलरी क्लिंटन जे हिमायत जो ऐलान कयो, जंहिंखां पोइ डेमोक्रेटिक कन्वेंशन में जेके डेमोक्रेट्स हुया उन्हनि ख़िताब कया, जंहिंमें अमरीकी सदर बराक ओबामा बि ख़िताब कयो। मजमूई तौर ते क़ौमी कन्वेंशन में कहिड़ियूं सरगर्मियूं रहियूं ऐं उनजी छा सूरतहाल रही, गॾोगॾु कहिड़ो लाहे अमल जोड़ियो वियो 8 नवंबर जी चूंड जे हवाले सां, इन समूरी सूरतहाल ते अॼोके प्रोग्राम में ॻाल्हि ॿोल कंदासीं। ऐं नाज़रीन, हाणे प्रोग्राम जी शुरूआत कंदासीं डेमोक्रेटिक कौमी कन्वेंशन बाबति जेके सरगर्मियूं रहियूं उन हवाले सां। नाज़रीन, तव्हांखे ॿुधाईंदासीं त पेंसिल्वेनिया जे शहर फिलाडेल्फिया में डेमोक्रेटिक पार्टी जो कन्वेंशन कोठा वियो, जंहिंमें मजमूई तौर ते जेके डेमोक्रेट्स हुया उनखे हिलरी क्लिंटन जी हिमायत हासिल हुई। तव्हांखे ॿुधाईंदासीं त डेलीगेट्स जे वोट काउंट में हिलरी क्लिंटन खे 2842 ऐं बर्नी सैंडर्स के 1865 वोट विया। इन अक्सरियत खां पोइ हिलरी क्लिंटन जी कामयाबी जो ऐलान कयो वियो ऐं मजमूई तौर ते जेके डेलीगेट्स जी हिमायत हुई उहा हिलरी क्लिंटन खे अॻुवाटी हासिल हुई। त इहो यकीनन इम्कान हो त अॼोके क़ौमी कन्वेंशन में जेको सदारती उम्मीदवार आहे उहो यकीनी तौर ते हिलरी खे ई नामज़द कयो वेंदो, जॾहिं उन खां अॻु बर्नी सैंडर्स हिलरी क्लिंटन जी हिमायत में जेको आहे ऐलान करे छॾियो हो त हुन पंहिंजी मुहिम जेका सदारती मुहिम आहे उन मां ई उन दस्तबरदारी जो ऐलान कयो ऐं हुन हिलरी जो साथ ॾियण जो जेको ऐलान कयो। उन खां पोइ मजमूई तौर ते सैंडर्स जी जेके हिमायती उते आहिनि, हिमायती ग्रुप आहे, उन पाण कावड़ जो बि इज़हार कयो वियो ऐं बर्नी सैंडर्स ख़िलाफ़ एहतजाज बि असांखे क़ौमी कन्वेंशन में नज़र आयो, छो त जेके बर्नी सैंडर्स जा जेको हिमायती ग्रुप आहे उनजो इहो चवणो हो त अगरि उनखे हिलरी जो ई साथ ॾियणो हो त पोइ हुन इन मुहिम दौरान अहिड़े क़िस्म जा ऐलान अहिड़ा वाइदा छो कया जंहिंसां उन जा जेके वोटर्स आहिनि उहे ॾुखारा थिया आहिनि। नाज़रीन, मजमूई तौर ते डेमोक्रेटिक कन्वेंशन में डेमोक्रेट्स पारां ख़िताब बि कया विया। हिलरी क्लिंटन जी सदारती नामज़दगी जे ऐलान खां पोइ अमरीकी सदर बराक ओबामा बि ख़िताब कयो, जॾहिं त चौथे ॾींहुं आख़िरी ॾींहुं जेको हुयो क़ौमी कन्वेंशन जो उनमें हिलरी क्लिंटन बि ख़िताब कयो। मजमूई तौर ते डेमोक्रेटिक कन्वेंशन जी छा सूरतहाल रही, कहिड़ियूं सरगर्मियूं रहियूं ऐं हिलरी पंहिंजी यादगार ऐं तारीख़ साज़ इन लम्हे में संदसि छा चवणो, इन हवाले सां ॾिसंदासीं ही रिपोर्ट। पेंसिल्वेनिया जे शहर फिलाडेल्फिया में डेमोक्रेटिक कौमी कन्वेंशन थियो। डेमोक्रेटिक कौमी डेलीगेट्स जे वोट काउंट में हिलरी क्लिंटन खे 2842 ऐं बर्नी सैंडर्स के 1865 वोट पिया ऐं उन अददी अक्सरियत जे नतीजे में क्लिंटन अमरीका जी पहिरीं औरत उम्मीदवार बणिजी वई, जंहिंखे पार्टी नामज़दगी हासिल हुई। मुख़्तलिफ़ रियासतुनि खां लाॻापियल डेलीगेट्स रोल कॉल जे तरीक़ेकार तहत बुलंद आवाज़ में वोट विधा, जंहिंखां पोइ वोटिंग जो अमल ख़तमु थियो, जंहिं बाद बर्नी सैंडर्स जी तजवीज़ ते हिलरी क्लिंटन जी नामज़दगी जो ऐलान कयो वियो। अमरीकी सदारती नामज़दगी जे कन्वेंशन ऐं स्टेट डेलीगेट्स जी क़दीम रिवायत खे नज़र में रखंदे फिलाडेल्फिया में डेमोक्रेटिक पार्टी जो 4 साल बाद इज्तिमा थियो, जेको 4 ॾींहनि ताईं जारी रहियो। इहो कन्वेंशन अमरीकी सियासत ते ॼाण ऐं गिरफ़्त रखंदड़नि जो महवर ऐं मर्कज़ रहियो, बल्कि चइजे त क़ौमी कन्वेंशन जी समूरनि सरगर्मियुनि ते समूरी दुनिया तोड़े आलमी मीडिया जूं नज़रूं खुथल रहियूं। फिलाडेल्फिया में पंहिंजी पार्टी जे क़ौमी कन्वेंशन जे आख़िरी ॾींहुं ख़िताब कंदे हिलरी जो चवणु हो त हू अॼु तमामु घणी ख़ुशि आहे। संदसि चवणु हो त हू वोटर्स जी थोराइती आहे जंहिं खेसि चूंडियो। संदसि चवणु हो त हाणे इहो अव्हां खे फ़ैसिलो करणो पवंदो त असां गॾिजी कमु कयूं त जीअं गॾिजी अॻिते वधी सघिजे।
68 सालनि जी हिलरी क्लिंटन कंहिं बि वॾी जमायत तरफ़ां अहिड़े मनसब लाइ नामज़दगी हासिल कंदड़ अमरीकी तारीख़ में पहिरीं औरत आहे। हिलरी पंहिंजे मुख़ालिफ़ बर्नी सैंडर्स खे प्राइमरी ऐं कॉक्स में थियल चूंड में शिकस्त ॾेई नामज़दगी हासिल कई आहे। सैंडर्स पिणु उन कन्वेंशन में पंहिंजी तक़रीर दौरान संदसि हिमायत करे चुको आहे, पर कुझु हामी ग्रुपनि हिलरी जी हिमायत न करण जो ऐलान कयो आहे, जेको नवंबर में थींदड़ सदारती चूंड में हिकु चैलेंज साबित थी सघे थो। हिलरी क्लिंटन पंहिंजी तक़रीर दौरान सैंडर्स पारां संदसि हिमायत ते साराईंदे नौजवाननि खे वोट ॾियणु, इक़्तिसादी तरक़ी ऐं समाजी इंसाफ़ ते आवाज़ बुलंद करण खे उजागर कयो। संदसि चवणो त मूं तव्हांजी आवाज़ ॿुधी आहे ऐं यकीनन तव्हांजो ऐं असांजो मक़सदु हिकु ई आहे। हिलरी मुआशी तरक़ी, नौकरियुनि जा वधीक मौक़ा पैदा करण लाइ कमु करण जो अज़म वरझाईंदे चयो, मुल्क में जेसीं ताईं मज़बूत तबिको तरक़ी न कंदो तेसीं ताईं मुल्क में तब्दीली न ईंदी। संदसि चवणो हो त हू माण्हुनि खां हथियार ॿीहर वठण में दिलचस्पी नथी रखे, पर हू चाहे थी त अहिड़ियूं तरमीमूं कयूं वञनि जंहिंसां अहिड़नि वाक़िअनि खे रोके सघिजे। हिलरी चयो त असांखे मुल्क मां अण बराबरी ख़तमु करणी पवंदी, सिर्फ़ हथियारनि जे मामले ते न, नस्ल परस्ती, इमिग्रेशन ऐं अहिड़नि ॿियनि मसइलनि ते पिणु हिक ॿिए खे ॿुधी हिक ॿिए जे मौक़िफ़ जो एहतराम कंदे उहो सभु कुझु मुमकिन बणिजी सघे थो। Sometimes the people at this podium are new to the national stage. As you know, I'm not one of those people. I've been your First Lady, served 8 years as a senator from the great state of New York. Then I represented all of you as Secretary of State. But my job titles only tell you what I've done. They don't tell you why. The truth is, through all these years of public service, the service part has always come easier to me than the public part. I get it that some people just don't know what to make of me. So, let me tell you, the family I'm from, well, no one had their name on big buildings. My family were builders of a different kind. Builders in the way most American families are. They used whatever tools they had, whatever God gave them, and whatever life in America provided, and built better lives and better futures for their kids. My grandfather worked in the same Scranton lace mill for 50 years because he believed that if he gave everything he had, his children would have a better life than he did. And he was right. My dad, Hugh, made it to college. He played football at Penn State and enlisted in the Navy after Pearl Harbor. When the war was over, he started his own small business printing fabric for draperies. I remember watching him stand for hours over silk screens. He wanted to give my brothers and me opportunities he never had, and he did. My mother, Dorothy, was abandoned by her parents as a young girl. She ended up on her own at 14 working as a housemaid. She was saved by the kindness of others. Her first grade teacher saw she had nothing to eat at lunch and brought extra food to share the entire year. The lesson she passed on to me years later stuck with me. No one gets through life alone. We have to look out for each other and lift each other up. And she made sure I learned the words from our Methodist faith. Do all the good you can for all the people you can in all the ways you can as long as ever you can. So I went to work for the Children's Defense Fund, going door to door in New Bedford, Massachusetts, on behalf of children with disabilities who were denied the chance to go to school. I remember meeting a young girl in a wheelchair on the small back porch of her house.
She told me how badly she wanted to go to school. It just didn't seem possible in those days. And I couldn't stop thinking of my mother and what she'd gone through as a child. It became clear to me that simply caring is not enough. To drive real progress, you have to change both hearts and laws. You need both understanding and action. So we gathered facts, we built a coalition, and our work helped convince Congress to ensure access to education for all students with disabilities. It's a big idea, isn't it? Every kid with a disability has the right to go to school. How do you make an idea like that real? You do it step by step, year by year, sometimes even door by door. My heart just swelled when I saw Anastasia Somoza representing millions of young people on this stage, because we changed our law to make sure she got an education. So it's true. I sweat the details of policy, whether we're talking about the exact level of lead in the drinking water in Flint, Michigan, the number of mental health facilities in Iowa, or the cost of your prescription drugs. Because it's not just a detail if it's your kid, if it's your family. It's a big deal. And it should be a big deal to your president, too. After the 4 days of this convention, you've seen some of the people who've inspired me. People who let me into their lives and became a part of mine. People like Ryan Moore and Lauren Manning. They told their stories Tuesday night. I first met Ryan as a 7-year-old. He was wearing a full-body brace that must have weighed 40 pounds because I leaned over to lift him up. Children like Ryan kept me going when our plan for universal health care failed, and kept me working with leaders of both parties to help create the Children's Health Insurance Program that covers 8 million kids in our country. हेलरी पंहिंजी तकरीर में रिपब्लिकन पार्टी जे सदारती उम्मीदवार डोनाल्ड ट्रंप खे तनक़ीद जो निशानो बणायो। संदसि चयो त डोनाल्ड ट्रंप हिकु अहिड़ो शख़्स आहे जंहिं पूरी ज़िंदगी पैसो कमाइण जी फ़िक्र में गुज़ारी। हेलरी जो चवणु हो त ट्रंप महिनत कशनि जो हक़ खाई अमीर बणियो आहे ऐं इहा ॻाल्हि माण्हुनि खे सम्झणी पवंदी। क्लिंटन जो चवणु हो त खेसि वोटर्स जो एतमाद खटण जी ज़रूरत आहे ऐं ईमेल सर्वर्स जे इस्तेमाल बाबति वोटर्स में पैदा थियल ख़दशा ख़तम करणा पवंदा। वाज़ेह रहे त अमरीकी फेडरल ऑफ इन्वेस्टिगेशन उन नतीजे ते पहुती आहे परॾेही खाते जा ईमेल्स हिकु हसास मामिलो हूंदो आहे ऐं हेलरी उन मामले में इंतिहाई लापरवाह साबित थी, पर मथां उन हवाले सां केस दाख़िल नथो थी सघे। हेलरी जे अमरीकी सियासत जी हिकु पूरी नस्ल ते वाज़ेह अक्सरियत हासिल करे वरिती आहे। हेलरी 2009 खां 2013 ताईं अमरीकी वॾी वज़ीर रही चुकी आहे ऐं हाणे हू मुल्क जे सभ खां वॾे उहिदे लाइ नामज़द थी चुकी आहे। ऐं हिते इहा ॻाल्हि बि अहम आहे त अमरीकी वोटर्स जी अक्सरियत जाइज़ो वठंदड़ एहलकारनि खे ॿुधायो आहे त हू हेलरी ते एतमाद नथा कनि ऐं कुझु ख़दशनि सबबि खेसि वोट न ॾींदा। उन सूरतहाल में रिपब्लिकन पार्टी जे सदारती उम्मीदवार डोनाल्ड ट्रंप सां संदसि सख़्तु मुक़ाबिलो थी सघे थो। नाज़रीन, हेलरी क्लिंटन सदारती उम्मीदवार लाइ नामज़द थी चुकी आहे। तव्हांखे ॿुधायूं त उन खां अॻु 2008 में बि हेलरी सदारती उम्मीदवार बणजण जी कोशिश कई हुई, पर उन वक़्त जे सेनेटर बराक ओबामा खां हू हाराए वई ऐं उन जे नतीजे में बराक ओबामा सदारती चूंड जो जेको हिकिड़ो चूंड जो अमल आहे उहो खटे करे मुल्क जो सदर चूंडियो। तव्हांखे ॿुधायूं त नाज़रीन, औरत वोटर्स जी जेका तारीख़ रही आहे अमरीका में उहा काफ़ी सालनि खां पोइ जी उहा तारीख़ आहे। तव्हांखे ॿुधायूं त उन खां अॻु 240 सालनि जी तारीख़ में ही पहिरियों भेरो इहो संगे मेल रखियो वियो आहे हेलरी क्लिंटन पारां। 1920 में अमरीकी आइन में 19वीं तरमीम जे ज़रिए औरतुनि खे वोट विझण जो हक़ ॾिनो वियो। उन खां अॻु में औरत वोटर्स खे हक़ न हुयो त हू वोट पंहिंजो कास्ट कनि ऐं इन तरमीम खां पोइ औरतूं जेको आहे वोटिंग जे अमल में हिसेदार थियूं। उन खां पोइ जेको तसलसल आहे तारीख़ी उन में
अॼु जेको लम्हो आहे, जेको अमरीकी इक़्तिदार जो जेको लम्हो असां ॾिठो डेमोक्रेटिक कन्वेंशन में, उन यकीनी तौर ते हेलरी जेका आहे उहा पहिरीं सदारती औरत उम्मीदवार बणिजी चुकी आहे। इंतिहाई हिकिड़ो तारीख़ साज़ जेको लम्हो हुयो ऐं हेलरी तारीख़ रक़म कई आहे। नाज़रीन, इन हवाले सां तव्हांखे ॿुधायूं पिया त हेलरी पारां जेका स्पीच कई हुई डेमोक्रेटिक कन्वेंशन में, यकीनन हुन अमरीका खे अज़ीम मुल्क बणाइण जो जेको ऐलान कयो आहे, जेको उन वाइदो कयो आहे अमरीकन सां, यकीनन उन जी पूरा लाइ उनखे सभिनी जी साथ जी ज़रूरत आहे, जंहिंमें बर्नी सैंडर्स बि उन सां इन साथ जो वचन वधायो। ऐं तव्हांखे ॿुधायूं पिया त उन खां अॻु में बराक ओबामा बि उन जी हिमायत जो ऐलान कयो हुयो। नाज़रीन, क़ौमी कन्वेंशन में जेको हिकिड़ो तारीख़ साज़ लम्हो असांखे नज़र आयो त हिकु पुरअमन जमहूरी जेको इक़्तिदार जी मुंतक़ली असांखे नज़र आई, उहा हिकिड़े सदारती उहिदेदार खां ॿिए सदारती उहिदेदार में जेका हिकिड़ी ट्रांसफॉर्मेशन ऑफ डेमोक्रेसी असांखे नज़र आई, यकीनी तौर ते तारीख़ साज़ लम्हो हुयो। ऐं इन लम्हे खां पोइ हाणे ॾिसजे त बर्नी सैंडर्स ऐं हेलरी जी जेका सदारती मुहिम हाणे शुरू थींदी, जेके मुख़्तलिफ़ रैलीज़ हाणे निकिरंदियूं, जेका चूंड मुहिम हाणे शुरू थींदी, ॾिसजे त अमरीकन्स हेलरी खे केतिरे क़दर वोट कनि था। छो त हेलरी जा जेके कुझु अहिड़ा जेके स्कैंडल साम्हूं आया, कुझु अहिड़ा प्रपोज़ल हुया जंहिंखां पोइ हेलरी जी जेका हिकिड़ी जेको जमहूरी जेको हुनजो हिकिड़ो किरदारु हुयो, उनमें काफ़ी माण्हुनि खे ख़दशा नज़र आया, जंहिंखे रिप्लेस करण जी सूरत में बर्नी सैंडर्स मैदान में आयो। पर बर्नी जे हिमायत जे ऐलान खां पोइ यकीनन अमरीकन्स वटि ॿियो को बि ऑप्शन न आहे। हाणे हू सिर्फ़ हेलरी क्लिंटन खे ई चूंडुनि में नामज़द करे सघनि था। ॾिसजे त हाणे हिन सदारती डोड़ में हेलरी क्लिंटन तारीख़ रक़म त करे चुकी आहे, पर ॾिसजे त वोटनि जो केतिरो तादादु हिन चूंडुनि में हासिल करे सघे थी। ऐं नाज़रीन, हाणे प्रोग्राम में ज़िक्र कंदासीं डेमोक्रेटिक कन्वेंशन जे हवाले सां ई हिकिड़ी ॿी स्पीच जो। नाज़रीन, तव्हांखे ॿुधायूं त डेमोक्रेटिक कन्वेंशन में अमरीकी सदर बराक ओबामा इन तारीख़ साज़ लम्हे में बि ख़िताब कयो। पंहिंजी स्पीच में अमरीकी सदर बराक ओबामा यकीनन हेलरी सदर खे हिमायत जो हुनजो ऐलान अॻुवाट ई हुयो, पर हुन जी स्पीच में जेका शइ नज़र आई उहा यकीनी तौर ते इहा ई आहे त बराक ओबामा जेको डेमोक्रेट जो सदर आहे यकीनन ऐं हू पार्टी खे लीड करे पियो, ऐं जेको पार्टी जी हिकिड़ी ट्रांसफॉर्मेशन जेका हुन हेलरी सदर लाइ मुंतकिल कई, इन हवाले सां हुन जो तक़रीर में इहो वाज़े मौक़िफ़ हुयो, इहो वाज़े पैगाम हुयो त अमरीकन खे घुर्जे त हेलरी खे ई वोट ॾियनि, छो त हेलरी तब्दीली जी अलामत आहे। ऐं हुन पंहिंजी इन स्पीच में बर्नी सैंडर्स जे हवाले सां बि काफ़ी सुठा जेके आहिनि उन जा जुमिला असांखे ॿुधण में आया। उन जे अलावा हुन रिपब्लिकन जे सदारती उम्मीदवार डोनाल्ड ट्रंप खे सख़्त तनक़ीद जो निशानो बणायो। अमरीकी सदर छा चयो, ॼाणींदासीं हिन रिपोर्ट में। अमरीकी सदारती चूंड लाइ डिघी सदारती मुहिम ख़त्म थियण खां पोइ उम्मीदवारनि जी नामज़दगी अमल में अची चुकी आहे। इन सिलसिले में रिपब्लिकन पार्टी जी कन्वेंशन में डोनाल्ड ट्रंप सदारती उम्मीदवार लाइ नामज़द कयो वियो, जॾहिं त डेमोक्रेटिक क़ौमी कन्वेंशन में सदारती उम्मीदवार लाइ हेलरी क्लिंटन खे नामज़द कयो वियो। क़ौमी कन्वेंशन में हेलरी समेत डेमोक्रेट्स जे मुख़्तलिफ़ अॻवाननि ख़िताब कयो, जिन्हनि मजमूई तौर ते हेलरी खे पंहिंजी तक़रीरुनि में साराहियो ऐं खेसि वोट ॾियण लाइ संदसि मौक़िफ़ जी ताईद कई। डेमोक्रेटिक क़ौमी कन्वेंशन में अमरीकी सदर बराक ओबामा पिणु ख़िताब कयो। ख़िताब में संदसि चवणो हो त का बि मर्द या औरत सदारती उहिदे लाइ एतिरो क़ाबिल न रहिया आहिनि जेतिरी हेलरी आहे। पेंसिल्वेनिया जे शहर फिलाडेल्फिया में कन्वेंशन में सदर ओबामा पंहिंजी इंतज़ामिया जी कामयाबियुनि खे उजागर करण खां सवाइ उहा बि वज़ाहत कई त बतौर उम्मीदवार हेलरी सदारती उहिदे लाइ छो क़ाबिल आहे। तंहिंखां सवाइ ओबामा जो चवणु हो त मुल्क उन वक़्तु ई बहितर थी सघे थो जॾहिं सभु गॾिजी मुल्क लाइ कमु कनि। ओबामा उन ॻाल्हि ते ज़ोर भरियो त अवाम हिन साल चूंडुनि में मायूसी ऐं ख़ौफ़ ख़िलाफ़ संदसि साथ ॾे ऐं मौजूदा वक़्त में हेलरी खे अमरीका जे लाइ नओं सदर चूंडियो वञे ऐं दुनिया खे ॾेखारियो त हिन अज़ीम क़ौम जे अज़म ते हू अॼु बि यकीन रखनि था। ओबामा पंहिंजी तक़रीर में हेलरी जी बतौर परॾेही वज़ीर जे दौर में साणुसि गॾु कमु करण दौरान तजुर्बनि जो पिणु तज़किरो कंदे चयो त सदर बणजण लाइ कंहिं बि शख़्स जी उन खां वधीक का बि तरबियत नथी थी सघे। अमरीकी सदर रिपब्लिकन पार्टी जे सदारती उम्मीदवार डोनाल्ड ट्रंप जी चूंड मुहिम खे पिणु पंहिंजी तक़रीर में तनक़ीद जो निशानो बणायो। संदसि चवणो त डोनाल्ड ट्रंप सिर्फ़ नारा पेश करे रहियो आहे, ख़ौफ़ पेश करे रहियो आहे ऐं माण्हुनि खे विरहाइणु चाहे थो। संदसि चवणो हो त ट्रंप माण्हुनि में ख़ौफ़ पैदा करे वोट हासिल करणु चाहे थो ऐं ट्रंप उहा कोशिश उन करे पियो करे त जीअं माण्हू ख़ौफ़ सबबि खेसि वधीक वोट ॾेई सघनि। अमरीकी सदर चयो त ट्रंप प्यूटन सां गरमजोशी ॾेखारे रहियो आहे ऐं सद्दाम हुसैन जी तारीफ़ करे रहियो आहे। गॾोगॾु नेटो इतिहादिन जेके 9/11 खां पोइ अमरीका सां गॾु बीठल आहिनि
ऐं उन्हनि खे इहो चए त जेकॾहिं खेनि अमेरिका जी मदद घुर्जे त उन जी क़ीमत अदा कनि, पर इहा ॻाल्हि यादि रखणु घुर्जे त अमेरिका जे अज़म जी क़ीमत हरगिज़ इहा नाहे. And while this nation has been tested by war, and it's been tested by recession, and all manner of challenges, I stand before you again tonight, after almost 2 terms as your president, to tell you I am more optimistic about the future of America than ever before. How could I not be? After all that we've achieved together. After the worst recession in 80 years, we fought our way back. We've seen deficits come down, 401ks recover, an auto industry set new records, unemployment reach 8-year lows, and our businesses create 15 million new jobs. After a century of trying, we declared that health care in America is not a privilege for a few, it is a right for everybody. After decades of talk, we finally began to wean ourselves off foreign oil. We doubled our production of clean energy. We brought more of our troops home to their families. And we delivered justice to Osama bin Laden. Through diplomacy, we shut down Iran's nuclear weapons program. We opened up a new chapter with the people of Cuba, brought nearly 200 nations together around a climate agreement that could save this planet for our children. We put policies in place to help students with loans, protect consumers from fraud, cut veterans' homelessness almost in half. And through countless acts of quiet courage, America learned that love has no limits, and marriage equality is now a reality across the land. By so many measures, our country is stronger and more prosperous than it was when we started. And through every victory and every setback, I've insisted that change is never easy and never quick, that we wouldn't meet all of our challenges in one term or one presidency or even in one lifetime. So tonight I'm here to tell you that, yes, we've still got more work to do. More work to do for every American still in need of a good job or a raise, paid leave or a decent retirement, for every child who needs a sturdier ladder out of poverty or world-class education, for everyone who has not yet felt the progress of these past 7.5 years. We need to keep making our streets safer and our criminal justice system fair, our homeland more secure, our world more peaceful and sustainable for the next generation. It is every American who believed we could change this country for the better. So many of you who'd never been involved in politics, who picked up phones and hit the streets and used the internet in amazing new ways that I didn't really understand but made change happen. You are the best organizers on the planet, and I am so proud of all the change that you made possible. Time and again, you've picked me up. And I hope sometimes I picked you up too. And tonight, I ask you to do for Hillary Clinton what you did for me. I ask you to carry her the same way you carried me, because you're who I was talking about 12 years ago when I talked about hope. It's been you who fueled my dogged faith in our future, even when the odds were great, even when the road is long. Hope in the face of difficulty. Hope in the face of uncertainty. The audacity of hope. America, you've vindicated that hope these past 8 years. And now I'm ready to pass the baton and do my part as a private citizen. So this year, in this election, I'm asking you to join me to reject cynicism and reject fear, and to summon what is best in us to elect Hillary Clinton as the next president of the United States and show the world we still believe in the promise of this great nation.
नाज़रीन, अमरीकी सदर बराक ओबामा पंहिंजे ख़िताब में डोनाल्ड ट्रंप खे तनक़ीद जो निशानो बणायो। संदसि चवणो हो त हू अमरीका जो दुश्मन मुल्क रूस खे दावत ॾेई रहियो आहे ऐं उनखे वेलकम करे रहियो आहे त जीअं हुन सां जेके माज़ी में जेको हुनजो दुश्मनी जो तसलसल हलंदो आयो आहे उनखे ख़तम करण जे हवाले सां डोनाल्ड ट्रंप हिकिड़ी शुरूआत जो इज़हार कयो आहे। गॾोगॾु जेके इमिग्रेशन जी पॉलिसी आहे, गॾोगॾु जेको तालीमी निज़ाम आहे अमेरिका में, उन ते बि काफ़ी ख़दशनि जो इज़हार डोनाल्ड ट्रंप पारां कयो वियो। उन खे ई अमरीकी सदर पंहिंजी स्पीच में ज़िक्र कंदे चयो त डोनाल्ड ट्रंप अमरीका खे उहो धार करणु चाहे थो, उनखे अलॻि करणु चाहे थो ऐं ख़ौफ़ जे हिकिड़े अंसर जे ज़रिए हू माण्हुनि खां वोट वठणु चाहे थो ऐं इन अंसर जे ज़रिए हू चाहे थो त माण्हू हुनखे यकीनन वोट ॾियनि। ऐं जेका अमरीका जी तस्वीर डोनाल्ड ट्रंप पेश कई हुई पंहिंजे सदारती मुहिम दौरान ऐं पंहिंजे जेको कन्वेंशन हुनजो थियो उन में बि इन वाज़े चयो हुयो त अमरीका जेको हिन वक़्त जे पोज़ीशन में आहे, अॻ जी भेट में कॾहिं कमज़ोर अमरीका असांखे नज़र न आयो। इन सूरतहाल में हुन इन अंसर जी बुनियाद ते जेके रिपब्लिकन आहिनि उन खां वोट घुरियो ऐं यकीनन तारीख़ में एतिरो वॾो वोट जो जेको अंग आहे उहो कंहिं बि रिपब्लिकन सदारती उम्मीदवार खे नाहे पियो जेको डोनाल्ड ट्रंप खे पियो आहे। ख़ैर नाज़रीन, इहो त वक़्तु ॿुधाईंदो त सदारती उम्मीदवार जेके आहिनि ॿई हिननि मां केरु चूंड खटे थो, पर जेको सदारती मुहिम जो सिलसिलो जेको हिन वक़्तु गरम जोशी सां अमरीका में हलंदड़ आहे उहो यकीन ॾिसण वटि आहे ऐं पूरी आलमी मीडिया जूं नज़रूं इन ते ई आहिनि त सदारती डोड़ में कहिड़ो उम्मीदवार अॻुभरो थिए थो। ऐं नाज़रीन, हाणे प्रोग्राम में ज़िक्र कंदासीं डेमोक्रेटिक नेशनल कन्वेंशन में ख़ातून अवल जे ख़िताब बाबति। नाज़रीन, डेमोक्रेटिक कन्वेंशन में यकीनन जिते डेमोक्रेट्स ख़िताब कयो उते ख़ातून अवल मिशेल ओबामा बि ख़िताब कयो। हुन पंहिंजे ख़िताब में हेलरी खे मोस्ट फेवरेट जेको आहे कैंडिडेट तौरु ज़ाहिर कयो ऐं हुन चयो त हेलरी क्लिंटन जेका आहे उहा रोल मॉडल तौरु उभरी आहे ऐं असां उनखे रोल मॉडल तौरु वोट ॾेई सघूं था। छो त मिशेल ओबामा जो चवणो त हुन हेलरी जे दिलि में ऐं हेलरी जी ज़िंदगी में जेके अमरीकन ॿार आहिनि या जेका ईंदड़ नस्ल आहे उन लाइ जेको डोनेशन या जेको उन पंहिंजे पाण खे अर्पियो आहे ईंदड़ अवाम लाइ या ईंदड़ नस्ल लाइ उहो यकीनन महिनत ऐं लगन सां भरपूर आहे। इन करे अमरीकन खे घुर्जे त हिन सदारती चूंड दौरान हू हेलरी खे ई वोट ॾियनि। मिशेल ओबामा छा चयो ॼाणींदासीं हिन रिपोर्ट में। अमरीकी रियासत पेंसिल्वानिया जे शहर फिलाडेल्फिया में 4 ॾींहं ते ॿधल डेमोक्रेटिक क़ौमी कन्वेंशन में हेलरी क्लिंटन खे सदारती उम्मीदवार तौरु नामज़द कयो वियो। क़ौमी कन्वेंशन जे मौक़े ते अमरीका जी ख़ातून अवल मिशेल ओबामा हेलरी क्लिंटन खे उहा वाहिद औरत उम्मीदवार करार ॾिनो जेका पूरी क़ौम जे मुस्तक़बिल लाइ रोल मॉडल थी सघे थी। कन्वेंशन में ख़िताब कंदे अमरीकी सदर बराक ओबामा जी घरवारी मिशेल ओबामा जो चवणु हो त असां चूंडुनि में कंहिं अहिड़े शख़्स ते एतमाद करे उनखे वोट ॾींदा आहियूं जेको ईंदड़ 4 सालनि ताईं क़ौम जे ॿारनि जो मुस्तक़बिल सुधारे थो ऐं हुन जी नज़र में हेलरी उहा वाहिद उम्मीदवार आहे। संदसि चवणो त असां हेलरी ते एतमाद करे सघूं था छो त हुन हेलरी जी क़ौम जे ॿारनि लाइ मोहबत ऐं लगन खे ॾिठो आहे। संदसि चवणो त असांजा कॉल ऐं फेल वॾी अहमियत रखनि था। मिशेल ओबामा जो चवणो तूं अहिड़ी सदर चाहे थी जंहिं अवाम जी ख़िदमत कई हुजे ऐं असांखे उन ॻाल्हि जो यकीन हुजणु घुर्जे त असां लाइ ऐं अमरीका जे मुस्तक़बिल लाइ फ़िक्रमंद माण्हू ई असली हक़दार हुजणु घुर्जे। हुन चयो त सदर अहिड़ी शख़्सियत खे हुजणु घुर्जे जंहिंमां महसूसु थिए थो असांजे ॿारनि जे बहितर मुस्तक़बिल लाइ क़ाबिल आहे। संदसि चवणो त असां हर कंहिंखे कामयाबु करण लाइ विढ़ंदा आहियूं पर असां अहिड़ो सदर चाहियूं था जेको असांजे ॿारनि खे सेखारे त अमरीका में हर इंसान जी बराबरि इज़त आहे। मिशेल ओबामा डोनाल्ड ट्रंप जो नालो वठण बिना चयो त कंहिंखे बि इहो अख़्तियार हासिल नाहे त हू चवे त ही मुल्क अज़ीम नाहे ऐं उनखे अज़ीम बणाइण लाइ कमु करण जी ज़रूरत आहे छो त हिन वक़्तु ज़मीन ते सभ खां वधीक अज़ीम मुल्क अमरीका आहे। बज़ाहिर मिशेल ओबामा ट्रंप जी मुहिम जे नारे अमरीका खे हिकु भेरो ॿीहर अज़ीम बणायो खे हदफ़ बणाए तनक़ीद कई। How we urge them to ignore those who question their father's citizenship or faith. How we insist that the hateful language they hear from public figures on TV does not represent the true spirit of this country. How we explain that when someone is cruel or acts like a bully, you don't stoop to their level. No, our motto is, when they go low, we go high.
With every word we utter, with every action we take, we know our kids are watching us. We as parents are their most important role models. And let me tell you, Barack and I take that same approach to our jobs as President and First Lady because we know that our words and actions matter not just to our girls, but to children across this country. Kids who tell us, I saw you on TV, I wrote a report on you for school. Kids like the little black boy who looked up at my husband, his eyes wide with hope, and he wondered, is my hair like yours? And make no mistake about it, this November when we go to the polls, that is what we're deciding. Not Democrat or Republican, not left or right. No, in this election and every election is about who will have the power to shape our children for the next 4 or 8 years of their lives. You see, Hillary has spent decades doing the relentless, thankless work to actually make a difference in their lives. नाज़रीन, खातून अवल मिशेल ओबामा पंहिंजी तकरीर दौरान डोनाल्ड ट्रंप खे तनक़ीद खां सवाइ रही न सघी। हुन जो चवणो हो त इहो के हक़ हासिल न आहे त को अमेरिका खे इहो चवे त अमेरिका हाणे अज़ीम मुल्क न आहे रहियो। हुन जो चवणो हो त हिन वक़्तु धरती में सभ खां जेको अज़ीम मुल्क आहे उहो अमेरिका ई आहे। हुन जो इहो बि चवणो हो त जेसी ताईं हिलरी क्लिंटन मुल्क जी सदर न थींदी तेसी ताईं जेका तब्दीली जी अलामत आहे उहा ज़ाहिर न थींदी ऐं हिलरी खे वोट ॾियण खां पोइ जेका अमेरिका में तब्दीली आहे उहा यकीनन सभु खे नज़र ईंदी ऐं जेके ख़दशा मुख़्तलिफ़ ग्रुप्स पारां ज़ाहिर कया पिया वञनि त हिलरी मुख़्तलिफ़ जेके मामलनि जे करे हुनजो जेको सियासी कैरियर आहे उहो थोरो मुतासिर थियो आहे, उनखे नज़रअंदाज़ करे हुनखे वोट ॾियण लाइ मिशेल ओबामा अपील पिणु कई। नाज़रीन, प्रोग्राम में वधीक डेमोक्रेट्स अॻुवाणनि जा ख़िताब बि शामिल कंदासीं, पर हिते वक़्तु थियो आहे ब्रेक जो। ब्रेक खां पोइ असां तव्हांखे डेमोक्रेटिक नेशनल कन्वेंशन में अॻूणे सदर बिल क्लिंटन ऐं हिलरी क्लिंटन जे मुड़ुस जे ख़िताब बाबति बि तव्हांखे ॿुधाईंदासीं ऐं कुझु वधीक इन हवाले सां सरगर्मियूं बि तव्हां सां शेयर कंदासीं, पर हिन मुख़्तसिर साही खां पोइ। वेलकम बैक नाज़रीन। नाज़रीन, हाणे प्रोग्राम में ज़िक्र कंदासीं हिलरी क्लिंटन जे मुखालिफ़ डेमोक्रेटिक उम्मीदवार बर्नी सैंडर्स जो। नाज़रीन, जेको बर्नी सैंडर्स पंहिंजे ख़िताब दौरान नौजवान नस्ल खे जेके उत्साह बख़्शींदड़ जेके तक़रीरूं कयूं उन सां नौजवान यकीनन उन्हनि जी दिलि वॾी थी ऐं उन्हनि इहो ई चयो त हू सदारती चूंड में बर्नी सैंडर्स खे ई कामयाब कंदा, पर हुन हिलरी जी जॾहिं हिमायत कई त यकीनन उन नौजवाननि जी दिलि आज़ारी थी। पर डेमोक्रेटिक पार्टी कन्वेंशन में बर्नी सैंडर्स जो इहो ई चवणु हो त हू हिलरी सां गॾु आहे ऐं भले उन जा जेके फॉलोवर्स आहिनि उनखे वोट ॾियनि, पर हू हिलरी सां गॾु ई आहे। ऐं हिलरी बि इन ॻाल्हि जो यकीनन इज़हार कयो पंहिंजी तक़रीर दौरान त हू बर्नी सैंडर्स जी थोराइती आहे जे हुन जी हिमायत जो ऐलान कयो ऐं हू बर्नी सैंडर्स जे मौक़िफ़ ऐं मैनिफेस्टो खे पंहिंजो मौक़िफ़ सम्झे थी। ऐं इन दौरान हुनजो इहो बि चवणु हुयो त अवाम जो आवाज़ हुन ॿुधो आहे ऐं यकीनन अवाम जो आवाज़ ऐं हिलरी जो आवाज़ हिकु ई आहे ऐं हू इन हिकु आवाज़ खे मुतहद करे अॻिते खणी हलंदी त जीअं सदारती चूंडनि में आहे त जीअं हिलरी कामयाब थी सघे। अमरीकी सदारती उम्मीदवार जी नामज़दगी लाइ फिलाडेल्फिया में डेमोक्रेटिक कौमी कन्वेंशन थी गुज़रियो। अमरीका जे नए सदर लाइ हिलरी मज़बूत उम्मीदवार तौर मैदान में अची चुकी आहे, जॾहिं त संदसि मुखालिफ़ डेमोक्रेटिक उम्मीदवार बर्नी सैंडर्स हिलरी जे मुक़ाबले में हथ मथे कया। बर्नी सैंडर्स जेको अमरीका जे नौजवान नस्ल लाइ हिकु पुरुमीद ऐं नौजवाननि जे मुस्तक़बिल लाइ बहितरीन उम्मीदवार तौर उभरियो, जे न सिर्फ़ नौजवाननि जे लाइ बहितर मुस्तक़बिल पर अमरीका में उन्हनि मसइलनि जी निशानदही कई जेके हिलरी पंहिंजी चूंड मुहिम में उन्हनि मसइलनि बाबति को नुक़्ता नज़र पेश न कयो। जॾहिं बर्नी सैंडर्स हिलरी जे हक़ में वोट ॾियण जी ॻाल्हि कई त बर्नी जे हिमायती हल्कनि मतस्कावड़ जो इज़हार कंदे पार्टी कन्वेंशन में एहतजाज कयो। गॾोगॾु बर्नी सैंडर्स खां सवाइ कंहिंखे बि वोट न ॾियण जो बि ऐलान कयो। बर्नी पंहिंजी चूंड मुहिम दौरान लखे माण्हुनि ताईं पंहिंजो मौक़िफ़ सही साबित करण में कामयाब रहियो ऐं यकीनन उन ॻाल्हि जो एतिराफ़ हिलरी पंहिंजे सदारती उम्मीदवार जी नामज़दगी खां पोइ पंहिंजी तक़रीर में पिणु कयो। सदारती नामज़दगी जी डोड़ में हिलरी जे मुखालिफ़ बर्नी सैंडर्स कन्वेंशन में ख़िताब कंदे चयो त हिलरी क्लिंटन हिकु ज़बरदस्त सदर साबित थींदी ऐं अॼु हू हुन सां गॾु बीही करे फ़ख़ुर महसूस करे पियो। कन्वेंशन खां अॻु डेमोक्रेट्स जे ईमेल्स में इहा ॻाल्हि कई पई वई त उन जमायत जे अॻुवाणनि सैंडर्स जे मुक़ाबले में हिलरी लाइ नामज़दगी जी राह हमवार कई।
बर्नी सैंडर्स पंहिंजे ख़िताब में चयो त इहा ॻाल्हि कंहिं खां बि लिकियल नाहे त मुंहिंजे ऐं हेलरी विच में कुझु मामलनि ते इख़्तिलाफ़ आहिनि ऐं मुहिम में इहो सभु कुझु त थींदो ई आहे। इहा ई त जमहूरियत आहे। बर्नी सैंडर्स पारां उन बयान ते त पंहिंजे ख़्यालात ऐं रहनुमाई जी बुनियाद ते हेलरी खे अमेरिका जो ईंदड़ सदर चूंडियो, कन्वेंशन में मौजूद माण्हुनि तमामु घणो साराहियो, जॾहिं उन दौरान माण्हू वॾी तादाद में सैंडर्स जा नारा हणंदा रहिया। Let me be as clear as I can be. This election is not about and has never been about Hillary Clinton or Donald Trump or Bernie Sanders or any of the other candidates who sought the presidency. This election is not about political gossip. It's not about polls. It's not about campaign strategy. It's not about fundraising. It is not about all the things that the media spends so much time discussing. This election is about and must be about the needs of the American people and the kind of future we create for our children and our grandchildren. This election is about ending the 40-year decline of our middle class. The reality that 47 million men, women, and children today live in poverty. It is about understanding that if we do not transform our economy, our younger generation will likely have a lower standard of living than their parents. This election is about ending the grotesque level of income and wealth inequality in America today. नाज़रीन, पार्टी कन्वेंशन में बर्नी सैंडर्स जी स्पीच जे हवाले सां तव्हां रिपोर्ट ॾिठी। यकीनन इहा ॻाल्हि मुतासिर कंदड़ हुई त बर्नी सैंडर्स जो जेको लहजो हुयो या जेको अंदाज़ हुयो उहो यकीनन उत्साहींदड़ हुयो, मुतासिर कंदड़ हुयो, पर हेलरी जी हिमायत खां पोइ यकीनन हाणे जेको अमेरिकन्स आहिनि उनखे उन्हनि अपील कई आहे त हेलरी खे हिन चूंडनि में कामयाब कयो वञे त जीअं अमेरिका हिकु भेरो ॿीहर अज़ीम मुल्क बणिजी सघे। ऐं नाज़रीन, हाणे प्रोग्राम में ज़िक्र कंदासीं डेमोक्रेट्स जे अॻवान ऐं हेलरी क्लिंटन जे मुड़ुस ऐं अॻूणे सदर बिल क्लिंटन जो। नाज़रीन, बिल क्लिंटन जी ॻाल्हि कईसीं। यकीनन हेलरी क्लिंटन जो मुड़ुस ऐं अॻूणो सदर बिल क्लिंटन डेमोक्रेटिक जो जेको नेशनल कन्वेंशन हुन में ख़िताब कयो। संदसि चवणु हुयो त हू पंहिंजी बहितरीन दोस्त खे हुन पंहिंजी ज़ाल बणायो ऐं ज़ाल बणाइण खां पोइ हिकिड़ो सियासी सफ़र जी जेका शुरूआत थी उहा यकीनन यादगार आहे ऐं हिन वक़्तु हू इहो ई गुज़ारिश कंदो ऐं अपील कंदो आवाम खे त हू पंहिंजी ज़ाल हिकु बहितरीन इंसान खे वोट ॾियनि ऐं अमेरिका खे हिकु भेरो ॿीहर मुनज़िम ऐं अज़ीम बणाइण में हुन जो साथ ॾिनो वञे। नाज़रीन, बिल क्लिंटन पंहिंजी तक़रीर में मजमूई तौर ते हिकिड़े ज़ाती दायरे में रहियो ऐं हुन पंहिंजे ऐं हेलरी जे रिश्ते खे कहिड़ी तरह पेश कयो ॼाणींदासीं हिन रिपोर्ट जे ज़रिए। अमेरिका में सदारती उम्मीदवार जी नामज़दगी बाबति फिलाडेल्फिया में डेमोक्रेटिक जो क़ौमी कन्वेंशन थियो, जंहिंमें डेमोक्रेटिक डेलीगेट्स जी हिमायत हासिल थियण बाद हेलरी खे नामज़द उम्मीदवार बणायो वियो। उन मौक़े ते हेलरी क्लिंटन जे मुड़ुस ऐं अॻूणे अमरीकी सदर बिल क्लिंटन जो चवणु हो त संदसि ज़ाल ऐं बहितरीन दोस्त खे मुल्क जी क़यादत करणु घुर्जे। संदसि चवण त हेलरी तब्दीली लाइ बहितरीन इंसान आहे। पंहिंजे ख़िताब में अॻूणे सदर बिल क्लिंटन हेलरी क्लिंटन सां ज़ाती लाॻापन बाबति ॿुधायो, उहे कीअं मिलिया ऐं कीअं उन्हनि अवामी ख़िदमत जो आगाज़ कयो। बिल क्लिंटन ॿुधायो त कीअं कहिड़ी तरह 1971 में कानून जी तालीम हासिल करण दौरान हू मिलिया ऐं ज़िंदगी जे सफ़र जी गॾियल शुरूआत कई। संदसि चवणो हेलरी जो सदारती उम्मीदवार लाइ चूंडजणु यकीनन मुनफ़रिद साबित थींदो। बिल क्लिंटन चयो त खेसि अवामी ख़िदमत जे ज़िमरे में हिकु नई दुनिया ॾिसण में अची रही आहे। संदसि चवणु हो त हेलरी हिकु मुनफ़रिद शख़्सियत जी मालिक आहे ऐं हू तब्दीली जी अलामत साबित थींदी। संदसि चवणु हो त जॾहिं हू पहिरियों भेरो मिलिया तंहिंखां पोइ अॼु ताईं हू गॾु आहिनि ऐं हुन पंहिंजी बहितरीन दोस्त खे हमसफ़र बणाए छॾियो ऐं हू हमेशह हिक ॿिए सां गॾु हलनि था ऐं हुनखे यकीन आहे त जंहिं हेलरी खे हू सुञाणे थो उहा अमेरिका में तब्दीली जी अलामत साबित थींदी।
बिल क्लिंटन पंहिंजी तकरीर दौरान हिलरी ऐं संदसि रिश्ते जे मुख़्तलिफ़ पहलुअनि ते ॻाल्हायो ऐं पंहिंजी ज़ाती ज़िंदगी जा कुझु यादगार लम्हा शेयर कया। Knowing her was one of the greatest gifts Hillary ever gave me. I learned that Hillary got her introduction to social justice through her Methodist youth minister, Don Jones. He took her downtown to Chicago to hear Dr. Martin Luther King speak, and he remained her friend for the rest of his life. This will be the only campaign of hers he ever missed. When she got to college, her support for civil rights, her opposition to the Vietnam War, compelled her to change parties and become a Democrat. And then, between college and law school, on a total lark, she went alone to Alaska and spent some time sliming fish. More to the point, by the time I met her, she had already been involved in the law school's Legal Services Project, and she'd been influenced by Marian Wright Edelman. She took a summer internship interviewing workers in migrant camps for Senator Walter Mondale's subcommittee. She'd also begun working in the Yale New Haven Hospital to develop procedures to handle suspected child abuse cases. She got so involved in children's issues that she actually took an extra year in law school, working at the Child Study Center to learn what more could be done to improve the lives and the futures of poor children. So, she was already determined to figure out how to make things better. Hillary opened my eyes to a whole new world of public service by private citizens. In the summer of 1972, she went to Dothan, Alabama, to visit one of those segregated academies that then enrolled over 500,000 white kids in the South. The only way the economics worked is if they claimed federal tax exemptions to which they were not legally entitled. She got sent to prove they weren't. So she sauntered into one of these academies all by herself, pretending to be a housewife that had just moved to town and needed to find a school for her son. And they exchanged pleasantries, and finally she said, look, let's just get to the bottom line here. If I enroll my son in this school, will he be in a segregated school, yes or no? And the guy said, absolutely. She had him. I've seen it 1,000 times since. And she went back, and her encounter was part of a report that gave Marian Wright Edelman the ammunition she needed to keep working to force the Nixon administration to take those tax exemptions away and give our kids access to an equal education. नाज़रीन, डेमोक्रेटिक कौमी कन्वेंशन के हवाले से अजोको असो स्पेशल प्रोग्राम हो जैमें मजमूई तौर पर अस पेंसिल्वेनिया के शहर फिलाडेल्फिया में डेमोक्रेटिक कौमी कन्वेंशन की मजमूई सरगर्मियों के हवाले से तव्हांखे बुधायोसीं। नाज़रीन, यकीनन रिपब्लिकन पार्टी जो सदारती उम्मीदवार डोनाल्ड ट्रंप और डेमोक्रेटिक नेशनल कन्वेंशन में सदारती उम्मीदवार नामजद थियण खां पोइ हिलरी क्लिंटन में हाणे इन्हनि ॿिन्हिनि सरबराहनि जो अहम मुक़ाबलो थियण वारो आहे। इहे सम्झे दंगल थियण वारो आहे, छो त हिन वक्त अमेरिका में जेके सरगर्मियूं आहिनि यकीनन उहे आलमी मीडिया जो महवरी मर्कज़ आहिनि। यकीनन असां बि तव्हांखे लम्हा ब लम्हा इन हवाले सां अपडेट कयो आहे त इन वक्त अमेरिका में छा सिचुएशन आहे ऐं कहिड़े उम्मीदवार खां वधीक बरतरी हासिल करे चुको आहे। मजमूई तौर ते डेमोक्रेटिक या रिपब्लिकन जो जेको बि नॉमिनेट उम्मीदवार आहे उहो सदारती उहिदे ते कीअं पहुचे थो इन में अञा कुझु वक़्तु आहे, पर इन खां अॻु में जेको हिन वक़्तु नॉमिनेशन जे ऐलाननि खां पोइ हाणे सदारती मुहिम जेका उते शुरू थींदी या ईअं सम्झिजे त इलेक्शन कैंपेन जेका उते हिन वक़्तु शुरू थियण वारी आहे उहा यकीनन सरगर्म आहे ऐं फुल ऑफ कलर्स आहे। इन जे नतीजे में ॿई उम्मीदवार अमेरिका जो जेको अवाम आहे उनखे मुतासिर करण जी भरपूर कोशिश कंदा ऐं हिलरी लाइ त इहा शइ काफ़ी मशहूर आहे त हू हिन दंगल में इन तरह लथी आहे त हू कामयाबी खां सवाइ ॿाहिरि निकिरणु नथी चाहे ऐं हू डोनाल्ड ट्रंप खे हर सूरत में हाराइणु चाहे थी। इहो फ़ैसिलो त 8 नवंबर जी चूंड खां पोइ थींदो त कहिड़ो उम्मीदवार सदारती जेका कुर्सी आहे उन ते वेहे थो, इहो ताज हुन जे मथे ते पहुचे तो। नाज़रीन, इन्ही ते प्रोग्राम जो वक्त पंहिंजी पुजारी ते पहुचे तो। ईंदड़ हफ़्ते वधीक नवन मौज़ूअनि ऐं आलमी दुनिया में
में जेके सरगर्मियूं आहिनि उहे तव्हां सां डिस्कस कंदासीं, पर हिते तव्हां खां इजाज़त वठंदासीं। पंहिंजी मेज़बान साइमा वहाब खे ॾींदा इजाज़त। अला वाही।